बाबा तव्हां केतिरे अरसे खां इंग्लिश जूं किताब पढ़ी रहिया आहियो? छा? आउं 2 कलाकनि खां ही इंग्लिश जूं किताब पढ़ी रहियो आहियां। अच्छा। जी हाँ दोस्तो, कॾहिं खां तव्हां ही इंग्लिश जो किताब पढ़ी रहिया आहियो? कॾहिं खां तव्हां शहर में रही रहिया आहियो? कॾहिं खां तव्हां उन्हनि जो इंतज़ारु करे रहिया आहियो त अहिड़े क़िस्मनि जा सेंटेंसिस आहिनि, उन्हनि जी इंग्लिश में ट्रांसलेशन कीअं कजे? हाणे मुंझाईंदड़ लफ़्ज़ या फ्रेज़ पाण चऊं उहो आहे कॾहिं खां। त कॾहिं खां इन जे लाइ अंग्रेज़ी थींदी हाउ लॉन्ग। हाउ लॉन्ग हैव यू बीन रीडिंग दिस इंग्लिश बुक? हाउ लॉन्ग हैव यू बीन लिविंग इन द सिटी? हाउ लॉन्ग हैव यू बीन वेटिंग फॉर देम? तो दोस्तों आई होप तव्हांखे ही ट्रांसलेशन समझ में अची वई हूंदी। हाणे तव्हांखे छा करिणो आहे? हाणे बसि ॿियो कुझु बि नाहे करिणो। हा ओ ही तव्हांजे अॻियां जेका सब्सक्राइब वारो जेको ॻाढ़ो बटन पियो आहे, हा इन खे क्लिक करे वठो। हा उन खां पोइ बसि इन घंटी खे प्रेस करे वठो। ज़बरदस्त। हाणे तव्हां असांजे यूट्यूब जो हिसो थी चुका आहियो। त हाणे अहिड़े क़िस्म जा वीडियोज़, इंट्रस्टिंग वीडियो, इंग्लिश जा ट्रांसलेशन वारा वीडियोज़ तव्हां वटि डेली बेसिस ते ईंदा वेंदा, जंहिंमें तव्हां हर रोज़ु हिकिड़ी नए क़िस्म जी ट्रांसलेशन सिखंदव। त दोस्तो जेकॾहिं असां अंदाज़ो लॻायूं महीने जो, त महीने में हूंदा आहिनि 30 ॾींहं। त 30 वीडियोज़ अहिड़ा मिनट वारा वीडियोज़ तव्हां जेकॾहिं ॾिसी वठो, उन में 30 क़िस्मनि जूं ट्रांसलेशन्स तव्हां जूं क्लियर थी वेंदियूं ऐं ग्रेजुअली तव्हांजी अंग्रेज़ी ऑटोमेटिकली इम्प्रूव थींदी वेंदी। त मिलूं था अॻिले वीडियो में। तेसीं ताईं जे लाइ पंहिंजे दोस्त चेतन दास भील खे ॾींदो इजाज़त, त जीअं मां ॿियो वीडियो ठाहे वठां। ओके लेट्स कम।